ब्रेकिंग न्यूज़ है आवाज़ ख़बर शेयर कंदासीं। गडाब का मासूम नींगरी पेर तिरकड़ सबब पाड़ी जी लाइन में बुढ़ी फोत थी वई। आवाज़ ख़बर शेयर कंदासीं। अहम ख़बर है गोठ साबू कलमती में 8 वरियन जी सोनिया धीउ ताज मोहम्मद कलमती फोत थी वई। नींगरी पानी भरे रही हुई तो पेर तिरकड़ सबब पाड़ी जी लाइन में किरी पई। आवाज़ ख़बर शेयर कंदासीं। अहम ख़बर है DC मलीर वाक़े जो नोटिस वरितो। वाटर एंड सेवरेज कॉर्पोरेशन के लाश ॻोल्हण जी हिदायत कई वई। अहम ख़बर है गडाब का आवाज़ शेयर कंदासीं। मासूम नींगरी पेर तिरकड़ सबब पानी की लाइन में किरी बुढ़ी फोत थी वई। आवाज़ ख़बर शेयर कंदासीं। नींगरी पानी भरे रही हुई तो पेर तिरकड़ सबब पानी की लाइन में किरी पई। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंजूर सोलंकी खां। जी मंजूर, आगा कजो। जी, घगर फाटक जे साबू कलमती गोठ भरसा 8 सालन जी मासूम नींगरी है सोनिया धी ताज मोहम्मद कलमती जेके हाले जी पानी जी लाइन है उतां पानी भरींदे पेर तिरकण सबब जेको आहे पानी जी लाइन में किरी पई। जंहिं सबब जेको आहे उते बीठल जेको आहे ॿियनि ॿारनि में जेको आहे रोजराड़ो पइजी वियो। ॻोठाणा पहुता पर नींगरी तेज़ पानी जे वहकिरे में जेको आहे वही आहे ऐं उनखां पोइ जेको आहे घर में केराम मची वियो आहे। मासूम नींगरी सोनिया कलमती ठटे खां कराची जेकी ईंदड़ हाले जी मुख लाइन आहे उन में किरी पई आहे। जॾहिं त इन मामले खां पोइ जेको आहे DC मलीर जेको आहे रिटायर्ड कैप्टन शहीद लिगारी तरफ़ां जेको आहे नोटिस वरितो वियो आहे। वाटर एंड सेवरेज बोर्ड वारनि खे पिणु हिदायत कई वई आहे त जल्द खां जल्द जेको आहे नींगरी जी ॻोल्हा कई वञे। ॿिए तरफ़ जेको आहे सवें ॻोठाणा हिन वक़्तु हाले जी जेको आहे पाणी जी लाइन वटि मौजूदु आहिनि। स्टील टाउन पुलिस ऐं एम्बुलेंसिस पिणु मौजूदु आहिनि। नींगरी जी ॻोल्हा जारी आहे। जी ठीक है, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।